ॾे तोड़े परॾे में ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़नि खे साहिल बमरो पारां सिक भरियो सलाम। असांजे अॼोके सेगमेंट जो मौज़ू आहे शाह जे रिसाले मां सुर सरी राग। असांजी कोशिशि हूंदी त इन मुकमिल सुर जो मुकमिल तारफ़ अवां सामीन जी ख़िदमत में अर्ज़ु रखिजे जीअं लतीफ़ियात खां बहितर अंदाज़ सां तव्हां असां सम्झी सघूं ऐं लतीफ़ियात खे आम करे सघूं। सुर सरी राग हिंदुस्तान के मुख्य रागन मां हिकु आहे। उन जे ॻाइण जो वक़्तु शाम जो 4 बजे खां 8 बजे ताईं आहे। हीउ हिकिड़ो ई मुख्य राग आहे जो रिसाले में आयल आहे। मिसालनि वसीले इंसान के रूहानी हिदायतूं थो ॾे। मेराण मां बिटी मुराद आहे, हक़ीक़त जो बहर ऐं संसार महासागर। इंसान पाण सामुंडी या मल्लाह आहे ऐं कामिले मर्द गवास ऐं मोलम आहे जन के रूहानी अमीक जी आगाही यानी ख़बर आहे। ही देही बेड़ीअ मिसल आहे। हे संसार महासागर उहो मल्लाह इंसान सलामतीअ सां उकरी वेंदो जंहिंजी बेड़ीअ में वेंतियुनि जो वखर हूंदो ऐं जंहिंजो जहाज़ अदब ऐं इख़लास जे सड़न सां सिंगारियल हूंदो। अहिड़ो इंसान तौबा जे तासीर सां तूफ़ान बि तरी वेंदो ऐं संदसि जहाज़ खे को जोखो न रसंदो। खुदा जा मर्द गवास जा तौबा आहिनि जे हक़ीक़ी मेरान में पेही माणिक था मेड़ीनि। अमुल मोती उन्हनि वटि आहिनि जे पातालम उनियूं टुबियूं था आणनि। शाह अल्लाह जे आशिकनि खे वींजार या जोहरी बि थो सॾे। अफ़सोस जो अॼु उहे वींजार पंहिंजे माॻनि ते न आहिनि ऐं संदन पोयां शीहे जो मुल्ह बि नथा सुञाणनि ऐं रुॻी कट पिया कटीनि। असीं मोतियुनि जे विंज खे विसारे काऊ वेठा कमायूं, धणीअ जे अमरनि खे नथा मञूं ऐं नेठि समूरो वखर हथां विञाए जहान में रत रोंदा था वठूं। धणीअ जा आशिक सारी रात रब खे रिझाइण लाइ था जागनि। संदन वेह खां पोइ संदन मिटी बि मान थी लहे ऐं किरोड़े इंसान अचो संदन आस्थाननि ते सलाम ऐं सजदा कनि। बाक़ी असांजो हाल हीअ आहे जो समूरी मूड़ी बर्बाद करे हितां हलिया था वञूं ऐं न हिते न हुते कंहिं मुल्ह या मान जा था थियूं। सो अॼोके सुर सरी राग जे इन मुख़्तसर तारफ़ बाद असांजी कोशिशि हूंदी त अव्हां खे सुर सरी राग जे कुझु बेतब अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु रखजनि त पोइ असीं हाणे हलूं पिया बेतनि जी तरफ़। साले जे सुर सरी राग जे दास्तान ॿिए मां कुझु बेत अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु रखूं पिया। लतीफ़ साईं फरमाए थो, जेकी मन जहान सो तारीअ तगे थो जे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान। अब्दुल छुटा आउन को फेरो कज फज़ल जो। चए थो जेकॾहिं अब्दुल थींदो न त पोइ मुंहिंजो छुटणु ॾाढो मुश्किल आहे। तंहिं करे रब खे चए थो पंहिंजी महिर सां को वड़ कर। पाण वरी ॿिए बेतम फरमाइनि था, सारी राति सुभान जागी जन यादि कयो। उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, कोड़े कनि सलाम आग अचो उन जे। पाण फरमाइनि था त जन रब खे सारी राति रिझायो ऐं रब जी इबादत कई, उहे त मरण खां पोइ बि उन्हनि ते जेके आख़िरी आराम गाहूं अथनि, आस्थान अथनि, उते किरोड़ियूं अचनि था, माण्हू किरोड़े अचनि था। छा त कमाल जी लतीफ़ साईं हिते पंहिंजी शाइरी पेश कई आहे। त पोइ अॼोको सेगमेंट पुॼे पियो पंहिंजी पुॼाणीअ ते। मिलंदासीं वरी ईंदड़ कंहिं नए मौज़ू सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।